एसी सोबोदेरो नज़ीर अहमद जतोई जा सोबोदेरो में इंक्रोचमेंट खिलाफ छापा अल्टीमेटम ॿिनि ॾींहंनि अंदरि इंक्रोचमेंट न हटाई वई त उन्हनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते एसी सोबोदेरो इंक्रोचमेंट वारनि खे वार्निंग ॾींदे चयो त ही इंक्रोचमेंट जंहिंमें मच्छी गोश्त सब्जी ऐं फ्रूट जा रेड़ा सब्जी जा दुकानदारनि कन्फेक्शनरी दुकान होटलनि ऐं रोड ते गैर कानूनी तौर रखियल सामान ॿिनि ॾींहंनि अंदरि न हटाया विया त इन्हनि खिलाफ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। इन मौक़े ते एसी सोबोदेरो नज़ीर अहमद जतोई जन मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कंदे चयो त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त शहरनि ऐं आम पब्लिक खे का बि तकलीफ़ न अचे। जेके माण्हू रोडनि ते इंक्रोचमेंट करे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाए रहिया आहिनि उन्हनि खिलाफ ॾिनल टाइम फ्रेम खां बाद कानूनी तौर कार्रवाई करे संदन खिलाफ सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची